नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में दोदापुर के सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदरानी के कुछ ॾींहं अॻु मंशियात के खिलाफ़ खबरूं हलाइण ते दोदापुर के मंशियात रोशन पारां बेदर्दी से शहीद किया वियो है। दोदापुर पुलिस पारां कातिलन के गिरफ्तार न किया वियो है। कातिलन की गिरफ्तारी के लिए खिपरो के सहाफ़िन पारां गुलाम करीम शर की अगवानी में खिपरो के शहीद चौक ते एहतजाज मुज़ाहिरो किया। मुज़ाहिरे में खिपरे के सहाफ़िन जैमें डेवन कुमार खत्री, राजा रशीद कुंबर, सईद नूर शाह बुखारी, जाकिर शर, असद शाह, करीम शर, फरीद मुगल, मुजफ्फर सरफराज, आज़ाद राजड़ मलिक, आदिल अब्दुल रज़ाक राजपूत, साजिद कायम खानी, पीर बख्श राजड़ और सियासी समाजी समेत कौम परस्तन अगवान शिरकत कई। इन मौके पर एहतजाज कंदे अगवान के हथन में बैनर और प्ले कार्ड खणियल हुआ। दोदापुर पुलिस खिलाफ सख्त नारेबाजी कई। इन मौके पर इन्हनि अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो है त असां CM सिंध और चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध का यो मुतालबा तो कयूं त दोदापुर के सीनियर सहाफ़ी हक सच्चे कलम धणी ज़ुल्फ़कार मंदरानी के कातिलन के गिरफ्तार करे फाई ॾिनी वञे। जीअं त ॿिन हक सच जे मज़लूम जे आवाज़ कलम धणियुनि मां हिरासमेंट वारो माहौल ख़त्म थी वञे। दोदापुर में असांजो सहाफ़ी बिरादरी जो दोस्त जो ताज़ो शहीद किया वियो आहे। असां खिपरो जा सहाफ़ी इन खून की सख्त लफ्ज़न में मदमत था करूँ ऐं सिंध सरकार का घुर था करूँ तो सहाफ़ी के कत्ल में बलवस समूरन किरदारन के वाइखो करे सख्त का सख्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। सही अज़ल का वठी जेके भी हक़ सच जा कलम धणी आहिनि उन्हनि खे सरेआम मारियो वञे थो, गोलियुनि जो खाज बनायो वञे थो। हींअर ताज़ो ही जेको सो दोदापुर जो सहाफ़ी ज़ुल्फ़कार जेको है उनखे भी गोलियुनि जो खाज बनायो वियो है। मंशियात फ़रोशन पारां जेको सो उनखे जेको सो बेदर्दी सां क़त्ल कयो वियो है, जंहिंजी असां खिपरो जा कलम धणी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त सहाफ़िन जे जेको कातिल उनखे इबरतनाक सज़ा ॾेई समूरे सिंध जे सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म कई वञे। जेको सहाफ़िन जो सिंध में जेको आवाज़ आहे उहो बंदि कयो पियो वञे। दोदापुर जो जेको रिपोर्टर हुयो उन जेको आहे मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं, जेको आहे उतां जी इंतिज़ामिया खे मेंशन करे उन खां पोइ जेको आहे उतां जा मंशियात फ़रोश ऐं जेको आहे उतां जी इंतिज़ामिया उन जे खून जी प्यासी थी पई ऐं पोइ जेको आहे विच शहर मां उनखे जेको आहे खणी अगवा करे जेको आहे बूथ में गोलियूं हणी, मुंहं में गोलियूं हणी उनखे जेको आहे कारियां जो इल्ज़ाम हणी उनखे क़त्ल कयो ऐं बेदर्दीअ सां क़त्ल कयो। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था सहाफ़ीअ जे क़त्ल में मुलविज़ समूरनि किरदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई उन्हनि जे माइटनि मुताबिक़ उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे। ज़ोर मज़म्मत कयूं था ऐं सहाफ़ी जो न क़त्ल पर हिकिड़े इदारे ऐं उन फ़र्द जो क़त्ल आहे जेको ग़रीब मिसकीन बेपुछ माण्हू जी आवाज़ बणिजी हू आला ऐवाननि ते उन ग़रीब जो आवाज़ पहुचाए थो। उनजो क़त्ल पूरे मुआशरे जो क़त्ल आहे। असीं हुकूमत सिंध खां हाणे गौर करण खां त वक़्तु वेलो सहाफ़िन जो क़त्लेआम असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ का घुर था कयूं तो सहाफ़िन जो क़त्लेआम जो सिंध में थी रहा है इहो बंदि कयो वञे। अदा दोदापुर जो सहाफ़ी है ज़ुल्फ़कार मंदरानी उनखे हिकिड़े साज़िश तहत मारियो वियो। उनजो कसूर सिर्फ़ु इहो हो त हुन मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं, जंहिंजे करे हुनखे इंतकामी तौर ते जेको आहे पुलिस इंतज़ामिया सां गॾिजी करे हिकिड़े प्लानिंग तहत क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां चवंदा हुन जा जेके असुल जवाबदारनि जेके वारसनि उन्हनि खे नॉमिनेट कया आहिनि उन असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। ॿिए सूरत में सहाफ़ी सरापा सॼी सिंध में एहतिजाज कंदा। जेको दलेर सहाफ़ी ज़ुल्फ़कार के बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, असीं वाक़ई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु खिपरे जा सियासी समाजी अॻवाननि सहाफ़िन पारां हिते एहतिजाजी मुज़ाहिरो करे इहो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। उन्हनि जे वारसनि पारां 6 केस में जवाबदार जेके नामज़द कराया विया आहिनि। असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं त उन्हनि सभिनी खे गिरफ़्तार कयो वञे, केस खे बहितर नमूने सां चालान पेश कयो वञे ऐं हिन में जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे जीअं सहाफ़िन खे शहीद करण जा जेके वाक़िया वधनि पिया हिन जी रस्ता। सिंध में सहाफ़िन खे हींअर पंहिंजो फ़र्ज़नि जी अदायगी जेका आहे उहा निभाइण एतिरी ॾुखी थी वई आहे जो सहाफ़ी जेके आहिनि डेली क़त्ल थी रहिया आहिनि, रोज़ वाक़िया थी रहिया आहिनि। किथे उन्हनि खे ज़ाती निशान बणायो वञे, किथे उनखे क़त्ल कयो वञे थो, किथे उनखे ज़ख़्मी कयो थो वञे। ताज़ो जेको इहो ज़ुल्फ़कार जो वारो जेको वाक़ियो थियो आहे दोदापुर में जेको उनखे क़त्ल कयो वियो आहे इहो बि इंतिहाई मज़म्मत लाइक़ु अमल आहे। जो पुलिस जो जेको किरदारु आहे उन में उहो इंतिहाई ख़तरनाक आहे। जो पुलिस जवाबदारनि खे बचाइण लाइ उनखे ग़लति रंग ॾियण जी कोशिशि कई, जॾहिं त हींअर FIR बि दाख़िल थी वई, लेकिन पुलिस अञा ताईं उन्हनि खे जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।